अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अमजद अली। ख़बर शामिल कयां पियो लाड़काणे खां। लाड़काणो भरिसां वाक़िअ क़दीमी नांगो साईं दरगाह ते रूहानी महफ़िल ऐं मज़हबी प्रोग्राम वॾे अक़ीदत एतिराम ऐं जोश जज़्बे सां मुनक़द कयो वियो। तक़रीब दौरान मुल्क जे नाले वारे शहर तरफ़ां अक़ीदत भरियो क़सीदो पेश कयो वियो, जंहिं जी असराइती अदायगी सबबि फ़िज़ा मुकमल तौर रूहानियत सां भरिजी वई। महफ़िल में वॾे अंग में अक़ीदतमंद पांधीअड़नि शिरकत करे नांगो साईं सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो। प्रोग्राम दौरान नात मुक्तब ऐं ज़िक्र इलाही पिणु कयो वियो, जंहिं ते इंतिज़ामिया तरफ़ां पांधीअड़नि लाइ लंगर न्यार जो बहितरीन बंदोबस्त कयो वियो। तक़रीब जी आख़िर में मुल्क ऐं क़ौमी जी सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते दरगाह जे फ़क़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस जो हिन वक़्त ताईं न कंहिं सरकारी इदारे ऐं न ई कंहिं यूसी चेयरमैन तरफ़ां दरगाह जी मरम्मत लाइ को बि फंड फराहम कयो वियो आहे। फ़क़ीरनि वसवारनि ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां अपील कई त दरगाह जी तमीर ऐं मरम्मत लाइ तावन कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो कैमरामैन अली तुनियो सां गॾु विन न्यूज़ HD। असां दरगाह साईं हज़रत नागेश्वर बादशाह ते जेको आहे मौजूदु आहियूं। 4 शहबान मौज़म जे सिलसिले में हर साल जीअं हिन साल बि दरगाह हज़रत साईं जे नागेश्वर बादशाह ते खुरवकार तकलीफ़ थींदी आहे। हर साल असां हिते साईं जी विलादत गाज़ी आबाद जी विलायत मल्हाईंदा आहियूं। न्याज़ नगर ऐं उन खां अलावा सॼी राति महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम हिते असां जारी रहंदो आहे। उन खां अलावा केक कटण जी रस्म पैदा कई वेंदी आहे, जंहिंमें साईं मोहतरम साईं अमीर अली शाह बुखारी या जूनियर साईं कासिम बुखारी हिन साईं जा फर्ज़ंद उहे शिरकत कंदा आहिनि। ऐं हीअ हर साल थींदो आहे सर। 1985 खां वठी हीउ प्रोग्राम थींदो आहे। इन खां अलावा साईं नागेश्वर बादशाह जो मेलो हुजे, चेयरमैन को बजट को फंड न सर, न कोई बि क़िस्म जो फंड असांखे कोन मिलंदो आहे, न को यूसी चेयरमैन जे तरफ़ां, न को हुकूमत जे तरफ़ां, न गवर्नमेंट जे तरफ़ां। हीअ असांजा जेके अंजुमन जा दोस्त आहिनि, जेके फ़क़ीर आहिनि या जेके फुकरा आहिनि, हिते जा दोस्त आहिनि, उहे पाण में असां चंदो करे कैलकुलेशन करे असां हीअ प्रोग्राम कंदा आहियूं। छो जो उन मालिक जी करम नवाज़ी आहे, हुनजी करम नवाज़ी सां ई असां हीअ प्रोग्राम कंदा आहियूं। बाक़ी कंहिं बि क़िस्म जो असांखे सपोर्ट कोन्हे। गवर्नमेंट खां असां इल्तिजा कंदासीं या तव्हांजे क्षेत्र जे वसीले जेको आहे तव्हां मौजूदु दोस्तनि जे वसीले जा इख़्तियार। अमजद अली विन न्यूज़। हिन वक़्त असां मौजूदु आहे लाड़काणो एयरवेज रोड भरिसां क़दीमी मां बारगाह दरगाह साईं नांगो शाह बुखारी जी दरगाह वटि, जिते हर साल जीअं हिन साल बि प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे साईं जे उर्स मुबारक जो। ऐं हिते लंगर न्याज़ कयो वेंदो आहे, केक जी रस्म अदा कई वेंदी आहे। ऐं फ़क़ीर फुकरान जो चवणु आहे त असां हर साल जीअं हिन साल बि साईं जो मेलो तमामु अक़ीदत एतिराम सां मल्हाए रहिया आहियूं।